فوجدا عبدا من عبادنا آتيناه رحمة من عندنا وعلمناه من لدنا علما صدق الله مولانا العلي العظيم إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على سيدنا ومولانا حبيبنا محمد وآله وأصحابه أجمعين स्टेज ते स्टेज ते जलवगर जलीलुल कदर मशाइख इज़ाम उलमाए किराम सादाते आलाम ऐं मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गो भाइरो अल्लाह जा शुक्राना जो अज असां यारी शरीफ जे नूरानी महफिल में हाजिर थिया आहियूं कुतुबुल कामिलीन बुरहानुल वासिलीन सय्यदुल आबिदीन मुक्तदाउल आरिफीन जुबदतुल जाहिदीन उम्दतुल मुतवक्किलीन पीरन जे पीर दस्तगीर महबूब सुभानी जी यारी जी महफिल यारी मलायण सुन्युन जी सुञाणा हेड़ी महफिल में अची दिल ठरंदी आ रूह के राहत मिलंदी आ तमामा जंजी जंजी दिल ठरी आ सो हथ मथे करे चवे सुभान अल्लाह हिकड़ी स्टेज ते हेडियूं अजीम शख्सियतूं हेतरा अली अजीम शान उलमा मशाइख बुजुर्ग हिनन जो गड थियण या बि सोने सैयद आसिफ अली शाह जीलानी साईं जी करामत आ हर दरगाह ते वञी दीदार कजे हां हर आस्ताने जे गादी नशीन जा किराया भाड़ा भरे वञी ज़ियारत कजे हां अज हिकड़ी स्टेज ते हेतरन वलियन जो हेतरन आलमन जो गडो गड दीदार थी वियो आलियो दिल ठरी आ या न ठरी आ रूह के राहत मिली आ या न मिली आ जंहिंजी दिल ठरी आ सो गॾिजी चए सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह मकाम आला बुलंद बाला अता कयो जंहिंखे रब ताला जमाल जंहिंजो वॾो कमाला जगन जो सिंगार गौसे आज़म दिलुन जो दिलदार गौसे आज़म अखियुन जो आठार गौसे आज़म जंहिंखे ॻाल्हि वणे थी हथ लोॾे तव्हां बि चओ दिलुन जो दिलदार गौसे आज़म अखियुन संदो ठार गौसे आज़म हीरानीपुर में रंग रूहानी साईं आसिफ अली शाह संदन निशानी अलवलद सिर्रुन लिअबीह बच्चा पंहिंजे अबे जे रंग में हूंदा
ही दस्तगीर जी आला पीरा ने पीर जा बच्चा है ने हे पीरा ने पीर जो फैज हुआ सोने सैयद आसिफ अली शाह दे निहार तो के पीरन जे पीर गौसे आजम जो रंग नजर ईंदो हीरानीपुर में रंग रूहानी साईं आसिफ अली शाह संदन निशानी सभिन जो नारो जिए जिलानी ये न हथ लोडे जिए जिलानी अञा मज़ो न थो अचे लाहौर मां हज़रत साईं फारूकुल हसन आया आहिनि छा चवंदा त सिंध वारनि खे सुभान अल्लाह ॿुधाए नथी अचे चवंदा त दस्तगीर जी यारी में हिननि खे हथ लोॾण ॿुधाए नथो अचे अञा तव्हां ताजदारे ख़त्म नबूवत जा नारा कीअं हणंदो हथ लोॾे चो जिए जिलानी चो जिए जिलानी हीरानीपुर में रंग रूहानी साईं आसिफ अली शाह संदन निशानी सभिन जो नारो जिए जिलानी अड़ियन जो आधार गौसे आजम दिलियुन जो दिलदार गौसे आजम अखियुन संदो ठार गौसे आजम शरक गरब छा अरब अजम छा सभिन मथाऊं संदन कदम तो अज रानीपुर ॾिठी आ खुदा जाने थो मां मुल्क मगरिब ॾिसी आयो आहियां मोरक्को जो मुल्क ॾिसी आयो आहियां उते बि मूंखे जिलानी जा नारा ॿुधण में आया तुर्किया घुमी आयो आहियां तुर्की जे आशिकनि वटि बि गौसे आज़म जा नारा आहिनि मशरिक में या मगरिब में शिमाल में या जुनूब में दुनिया जे कुंड कुड़छ में जिते वेंदे उते तोखे दस्तगीर जा नारा ॿुधण में ईंदा शरक गरब छा अरब अजम छा सभिन मथाऊं संदन कदम ओ मथा रानीपुर संदन करम अज रानीपुर में संदन कदम सभिन जो सालार गौसे आजम दिलियुन जो दिलदार गौसे आजम अखियुन संदो ठार गौसे आजम मुआ जियारे ऐं बेड़ा तारे दस्तगीर जा कदम लगने वैरान पट आबाद थी वञने दस्तगीर जा हथ खजने तकदीरूं बदलजी वञने दस्तगीर जी निगाह खजे त न थियणा कम थी पवने दस्तगीर निहारे त नज़र लोह महफूज ताईं पहुचे जे हथ खणे त 12 साला बुडल बेड़ो तारे ॾेखारे जेकॾहिं दस्तगीर जे ज़बान मां लफ़्ज़ निकिरने उहे रब जी तक़दीर बणिजी वञनि दस्तगीर निहारे उन जी नज़र रुगे बगदाद ताईं नाहे पर जे अॼु बि निहारे त रानीपुर जे हिन आशिकनि खे बि ॾिसे साईं फरमाइनि था नज़र तो इला बिलादिल्लाह जमा का खरदलतिन अला हुकुम इत्तिसाली अल्लाह जे शरन के ये थो ॾिसां जीअं दरिया ते अहुर जो दाणो हूंदो आ
शर्क या गर्ब में, शिमाल या जुनूब में। साईं फरमाइन था मुरीदी हिम्मत बवशता वगन्नी अज़ूमुन कातिलुन इंदल किताली। ओ मुझा मुरीद गम न कर बल्कि खुशू कर, तू जो मुर्शिद का मिला, तू जो दुश्मन तो ते आंगुर खणंदो न जा हथ भगलंदा। ओ मुझा मुरीद अगर को तो ने मेरी अख खणंदो, वह अख सलामत न रहंदी। अल्लाह अल्लाह वलियन जी करामत संदन साहिरी जिंदगी में भी बरकरार, संदन विसाल खां पो भी बरकरार। उन्हनि जो इल्म, उन्हनि जी हिकमत, उन्हनि जी मारिफत, उन्हनि जो फैज़, उन्हनि जो मकाम साहिरी जिंदगी में जीअं जारी ऐं सारी, तीअं विसाल खां पो बि उन्हनि जो फैज़ दुनिया में जारी। माशाअल्लाह, मां त साईं के हथ जोड़े अर्ज कंदुसि त साईं हाणे को पिंडाल वॾो थारियो, जेतिरी जमायत हिते वेठी आहे इन खां 64 जमायत ॿाहिरि ॾिसी आयो आहियां। दस्तगीर जो सॾु आ, पीरनि पीर जी मुहब्बत आ, ख़ल्क़ कशा कशा चौक दर चौक फौज दर फौज ईंदी आ। हे मुरीद हिन आस्ताने ता अॼु ख़ाली झोलियूं खणी न वेंदा। जंहिंजी जेतिरी मुहब्बत हूंदी, जेतिरी अक़ीदत हूंदी, ओतिरो रहमत सां झोलियूं भरे मोटंदो। मुआजियारे ऐं बेड़ा तारे, मुरीद सादिक सभई संभारे। ही कर मुलापुण संदन सहारे, पिरिया पगदार गौसे आज़म, दिलयुनि जो दिलदार गौसे आज़म, अखियुनि संदो ठार गौसे आज़म। अल्लाह पंहिंजे वलियन जूं ॿ निशानियूं बयान कयूं। फवजदा अब्दम मिन इबादिना आतैनाहु रहमतम मिन इंदिना व अल्लमनाहु मिन लदुन्ना इल्मा। वो उन्हनि असांजे बाननि मां हिक बाने के ॻोल्हे लधो। केरु ॻोल्हण वारो, कंहिंखे ॻोल्हण वारो? क़ुरान जो बयान फरमाए हज़रत मूसा अलैहिस्सलाम, हज़रत ख़ज़र अलैहिस्सलाम जी तलाश में पंहिंजे साथी हज़रत यूसुफ बिन नून के वठी निकितो आ। नबीअ सगोरा, हिकिड़ो मूसा कलीमुल्लाह, ॿियो हज़रत यूसुफ नबीउल्लाह, ॿई नबीअ हिक कामिल वली हज़रत ख़िज़र जी तलाश में निकिता। फवजदा पो लथाऊं, लहबो उन्हे खे आ जंहिंखे ॻोल्हबो आ। क़ुरान फरमाए थो वलियन खे ॻोल्हणो, तलाश करणो, हलणो, ज़ियारत जे लाइ विखूं भरणु बिदअत नाहे, नबीअनि जी सुन्नत। चओ वलियन जे आस्थाने ते वञण बिदअत नाहे, नबीअनि जी सुन्नत आ। फवजदा पो लथाऊं, ॻोल्हे ॻोल्हे तलाश करे उन अल्लाह जे ख़ास बाने के लधऊं जंहिंखे रब ॿ शयूं ख़ास तौर अता कयूं। आतैनाहु रहमतम मिन इंदिना, असां पाण वटां उनखे ख़ास रहमत ॾिनी हुई। व अल्लमनाहु मिन लदुन्ना इल्मा, असां पाण वटां उनखे हिकिड़ो ख़ास इल्म अता कयो। मालूम छो त जिते वली रहंदो आ, जिते वलीअ जो मस्कन हूंदो आ, जिते वलीअ जो आस्थानो हूंदो आ, उते ॿ शयूं हूंदियूं आहिनि, हिकिड़ी अल्लाह जी रहमत, ॿियो इल्म।
अल्लाह वारन जी ज़ियारत दीदार कयो ध्यान मूडे कयो तो मां कुरान तो पढ़ा कुरान फरमाए तो जिते वली जो आस्थानो हुंदो उते ॿ शयूं मिलंदियूं हिकड़ी अल्लाह जी रहमत ॿियो इल्म रहमत उहा जो जंहिंमें अचण वारा गुनाहन खां धोपी पाक थी मोटंदा खाली झोलियुन वारा मुरादूं झोलियुन सां भरे मोटंदा ऐं ॿिए नंबर ते इल्म अल्लाह पंहिंजे वलियन पंहिंजे दोस्तन खे इल्म ॾींदो आहे सिरुल इसरार व मज़हरुल अनवार फीमा यहताजु इलैहिल अबरार या तसनीफ किताब मुझे पीर दस्तगीर जो इन किताब जे अंदर हजरत पीराने पीर दस्तगीर फरमायो अन्न इल्मल बातिन हुवा सिर्रुम मिन सिर्री हदीस कुदसी नकुल फरमाइन था त बातिन जो इल्म जेको अल्लाह पंहिंजे वलियन खे ॾींदो आहे पंहिंजे दोस्तन खे ॾींदो आहे इहो बाने ऐं रब जे विच में राज़ हूंदो आहे यो गुच्छो गुड़ो राज़वा अजअलहु फी क़ल्ब अब्दी वला यक़िफ़ अलैहि अहदुन गैरी यो खास इल्म रब फरमाए तो दस्तगीर नकुल तो बयान फरमाए त यो इल्म बातिन जेको वलियन जे सीनन में रब ॾींदो आहे जेका ॿियनि खे ख़बर न हूंदी आहे अवाम खे ख़बर न हूंदी आहे वलियन जे सीनन में रब कुछ जो इल्म ॾींदो आहे उहो अहिड़ो इल्म आहे मुरीद जुमे जो ॾिहाड़ो आहे खुतबो जुम्मे जो हले पियो 70,000 जो मजमूआ जामिया बगदाद मस्जिद मुझे दस्तगीर जो खुतबो तो हले पियो तवज्जो है दस्तगीर जो खुतबो तो हले हिकड़े मुरीद के पेशाब जो ख्याल थियो सोचई 70,000 जो मजमूआ न लाउडा न इको साउंडा जिए पहरी सिफ वारो दस्तगीर जी तिलावत तो बुधे ते आखिरी सिफ वारो बे ई तिलावत जो आवाज बुधे मुरीद मजलिस में बैठो आ बयान दस्तगीर जो हली रहो आ मुरीद के पेशाब जो ख्याल तो अचे साईं पंहिंजो कदम जंहिं डाके ते रखियो हो वो पैर मुबारक खणी मथे डाके ते रखनि था तो वो मुरीद ॾिसे न जामे बगदाद न शहर बगदाद ॾिसे हिकिड़े झंग में वेठो आहे पंहिंजी हाजत पूरी कयई पासे में ॾिठई पानी जो चिश्मो वहे पियो उन पानी जे चिश्मे में वुज़ू कयई पाक साफ़ थियो ऐं दस्तगीर वरी पैर मुबारक खणी सागे डाके ते रखियो त मुरीद ॾिसे सागी डाके पर हो पंहिंजी चादर लाहे तस्बीह रखी हिकिड़े बरूटड़े ते उहा खणण विसरी वई हली 2 साल ते हज ते वियो आ बगदाद खां कई मंज़िलूं परे निकतो आ सागो झंगु नजर आयो सागो उन्हें के पानी जो चिश्मो नजर आयो ॾिठई त उहा चादर उहा तस्बीह हुते अञा ते रखी रुगे दस्तगीर जो पैर मुबारक खणण ऐं मुरीद के किथा का किथे पहुंचाई वरी वापस मोटाई मिठा कुरान तो फरमायो हो हजरत आसिफ बिन बरखिया हजरत सुलेमान नबी जो मिठा हजरत सैयदना सुलेमान अलैहिस्सलाम जे उम्मत जो वली हिक अख चिंबण का अग में तख्ते बिल्कीस आने हाजिर करे सके तो मुझे पीर दस्तगीर रुगे कदम मथे कयो मुरीद के किथा का किथे पहुंचाई वरी वापस भी मोटाई
मुरीद इने के सरबुआ मुरीद जे हाल ते नजर हुजे यानी के कामिल मुर्शिद सरबुआ पीरान पीर फरमाए तो इन इल्मल बातिन हुवा सिर्रुम मिन सिर्री बातिन जो इल्म अल्लाह जे राज़न मां हिकड़ो राज हुंदो आ अजअलहु फी क़ल्बि अब्दी ला यकिफ अलैहि आदुन गैरी दिन के उन्हें इल्म जी खबर न हुंदी आ जेको वलियन जे सीने में रब इल्म रखंदो आ मिठा ते ही आस्तानो ही पाक दरबार रानीपुर शरीफ सोने गौसे आजम दस्तगीर जो तसलसल सा फैज़ हले पियो इंशाअल्लाह क़यामत ताईं जारी सारी रहंदो जेकी भी हिन आस्थाने जा मुरीद आहियो मिठा पंहिंजे मुर्शिद जो आस्थानो न छॾियो उन्हनि सां मोहब्बत कायम दायम रखो मुखालफतूं घणियूं आहिनि एतराज़ घणा आहिनि मिठा फितननि जो दौर आहे माण्हू वलीअनि जा मुखालिफ सोणे नबी जा मुखालिफ के मौला अली जा मुखालिफ मुखालिफनि खे छॾियो वञी धूड़ पाइनि असां पंहिंजे मुर्शिद जो दर वरितो आहे त न छॾियो आहे न छॾींदासीं चओ न छॾियो आहे हथ मथे करे चो न दर छॾियो न छॾींदासीं इंशाअल्लाह जेसीं सिरीअ में साह आहे पंहिंजे मुर्शिद जे आस्थाने ते ईंदासीं यारी शरीफ जा मल्हाईंदासीं